पोइ कारोबारी सरगर्मियों बहाल थी वयूं आहिनि। चिकताण जे ख़ात्मे बाद नंढा वॾा कारोबारी मर्कज़ खुली विया आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स जो इलाइक़े में गश्त जारी आहे। DIG हैदराबाद जे नोटिस वठण खां पोइ गिरफ़्तार थियल 15 ॼणा आज़ाद कया विया आहिनि। भोले ख़ानज़ादे जो टीजो थी रहियो आहे। MQM जी मरकज़ी क़यादत अॼु पहुचंदी। तव्हांखे हम ख़बर ॾियूं पिया। टंडे यार में भोले ख़ानज़ादे जे मारिजण खां पोइ कारोबारी सरगर्मियूं बहाल थी वयूं आहिनि। चिकताण जे ख़ात्मे बाद नंढा वॾा कारोबारी मर्कज़ खुली विया आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स जो इलाइक़े में गश्त जारी आहे। DIG हैदराबाद जो नोटिस वठण खां पोइ गिरफ़्तार थियल 15 ॼणा आज़ाद कया विया आहिनि। भोले ख़ानज़ादे जो टीजो थी रहियो आहे। MQM जी मरकज़ी क़यादत अॼु पहुचंदी। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। टंडे यार में भोलो ख़ानज़ादे जे मारिजण खां पोइ कारोबारी सरगर्मियूं बहाल थी वयूं आहिनि। चिकताण जे ख़ात्मे बाद नंढा वॾा कारोबारी मर्कज़ खुली विया आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स जो इलाइक़े में गश्त जारी आहे। DIG हैदराबाद जो नोटिस वठण खां पोइ गिरफ़्तार थियल 15 ॼणा आज़ाद कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। जान मोहम्मद समय जो लाइन ते मौजूदु आहे। जान मोहम्मद, भोलो ख़ानज़ादे जे मारिजण खां पोइ कारोबारी सरगर्मियूं अॼु 3 ॾींहं खुलियूं आहिनि। छा तफ़सील आहिनि? ॿुधाईंदो हलां जेको 2 ॾींहं अॻु में सेशन कोर्ट ॿाहिरां वाक़ियो पेश आयो हो, उन खां पोइ वन फायर ब्रेक मददगार ते शर्पसंद माण्हुनि पारां बाहि ॾिनी हुई, गिरफ़्तारी कयूं। जॾहिं राति DIG नोटिस वरितो, जंहिं खां पोइ 15 ॼणनि खे आज़ाद कयो वियो। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो टंडला शहर जो कारोबारी मर्कज़ खुली वियो आहे। पुलिस जो गश्त जारी आहे। भोलू ख़ानज़ादे वाक़िए खां पोइ मुसलसल चिकताण खां पोइ पुलिस हकूमत अमली सबबु चिकताण ख़तमु कराए छॾी आहे। टंडला शहर जा नंढा वॾा कारोबार मर्कज़ खुली विया आहिनि। हरमंदर वाक़िए खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस ऐं रेंजर जा जवाननि जो गश्त जारी आहे। जॾहिं त अॼु MQM पाकिस्तान जे मरकज़ी क़यादत टंडोला पहुचंदी, जेको मरकज़ी क़यादत भोलू ख़ानज़ादे वारसनि लाइ तेज़ पूर्ण कंदी। ठीकु आहे। जान